सिंध धरतीअ ते कई अनमोल हीरा पैदा थिया आहिनि। इन्हनि मां हिकु नालो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो पिणु आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो 5 जनवरी सन 1922 में सिंध जे शहर लाड़काणे में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो शाहनवाज़ भुट्टो ऐं वालदा जो नालो ख़ुर्शीद बेगम भुट्टो हो। 5 भेणनि भाइरनि में हिकु भेण जो नालो बेनज़ीर भुट्टो हो। भेण जी वफ़ात खां बाद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पंहिंजी नियाणीअ जो नालो बेनज़ीर भुट्टो रखियो, जेका बाद में दुनिया जी वॾी लीडर साबित थी। बैरून मुल्क तालीम मुकमल करण खां पोइ पाण बाक़ायदा सियासत में हिस्सो वरितो। जनरल अयूब ख़ान जे दौर में आला उहिदे ते बि फ़ाइज़ रहिया। बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले सां पंहिंजी सियासी पार्टी बणाए जनरल इलेक्शन में हिस्सो वरितो, जेका मग़रबी पाकिस्तान में हिकु वॾी सियासी पार्टी बणिजी उभिरी। 1971 में मशरक़ी पाकिस्तान मुल्क खां दार थी बांग्लादेश बणियो ऐं मग़रिब वारो हिस्सो दुनिया जे नक्शे ते बहैसियत पाकिस्तान बणिजी वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो 3 सदर थियो ऐं बाद में वज़ीर आज़म बणिजी मुल्क खे तरक्की जी राह ते गामज़न कयो। संदसि दौर में पाकिस्तान एटमी ताक़त जी बुनियाद रखी। स्टील मिल्स जहिड़ा वॾा मंसूबा मुल्क में कमु करण लॻा। इन खां अलावा 90,000 फ़ौजियुनि जी इंडिया खां रिहाई ऐं बेशुमार कारनामा सर अंजाम ॾिना। शलवार कमीज़ खे क़ौमी लिबास जो दर्जो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो। 1977 वारे जनरल इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾे अंग सां खटी, पर मुख़ालिफ़ धुरनि हंगामो करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो तख़्तो उल्टियो ऐं जनरल ज़िया मुल्क में मार्शल लॉ लॻाए ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे मोहम्मद अहमद ख़ान क़त्ल केस में क़ैद करे केस हलायो ऐं अवामी लीडर खे 4 अप्रैल सन 1979 ते फाही ॾेई संदसि लखे मदाहनि खां हमेशा लाइ दूर मोकिले छॾियो। पर अज़ीम लीडर अॼु बि पंहिंजे मदाहनि जी दिलियनि में मौजूदु आहे।